सांगड़ शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो पानी निकाल न थी सघियो आहे। अक्सर सरकारी ऑफिसूं ऐं स्कूल भी पानी हेठि आहिनि। सांगड़ जो एलिमेंट्री कॉलेज भी पानी हेठि अची वियो आहे। सांगड़ एलिमेंट्री कॉलेज में नवनि भर्ती थियल उस्तादनि जी ट्रेनिंग शुरू थी वई आहे, पर बरसात जे पानी करे अच वञ जा रस्ता बंदि थी विया आहिनि। अॼु जॾहिं त नवां भर्ती थियल उस्ताद एलिमेंट्री ट्रेनिंग कॉलेज में पहुता, बरसाती पानी हुजण करे कॉलेज में दाख़िल थियण लाइ रस्तो ई न हुयो, जंहिं ते एलिमेंट्री कॉलेज अमले पारां लखे रुपयनि जूं सरकारी बेंचूं रखियूं वयूं, जिन्हनि तां उस्ताद चढ़ी करे 130 नवनि भर्ती थियल उस्ताद कॉलेज में दाख़िल थिया। उस्तादनि ऐं एलिमेंट्री स्टाफ जो त बरसात जो पानी निकाल न थियण करे शदीद ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ज़िले इंतिज़ामिया बल्दिया खे घुर्जे त फ़ौरी तौर कॉलेज ऐं अच वञ जे रस्तनि तां पाणी निकाल कयो वञे, जीअं ट्रेनिंग लाइ ईंदड़ उस्ताद आराम सां कॉलेज पहुची सघनि। उन कॉलेज में उस्तादनि जो 23 ॾींहं लाइ ट्रेनिंग रखियल आहे, जॾहिं त शाहपुर चाकर जे स्कूल फर्नीचर न हुअण करे स्कूल शागिर्द पट ते वेही रहिया आहिनि। त ॿिए तरफ़ लखे रुपयनि जा फर्नीचर बरसाती पानी अंदरि रखिया विया आहिनि, त जीअं उस्ताद स्कूल में दाख़िल थी सघनि। जॾहिं त सांगड़ म्यूनसिपल कमेटी जी बचत जी ॻाल्हि कजे त हर महीने 1.5 करोड़ बचत हुजण बावजूद बि सांगड़ 12 वार्डनि में बरसाती पानी जमा थियल आहे, जंहिं करे शहर में पानी सां गॾु मच्छरनि जो आज़ार बि वधी वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।